सबागी, ओ सबागी, भला चाय बियार त हला कम दे। 5 मिनिट दासो इजो आयस। निकी, ओ पुट निकी। निकी, ओ पुट निकी। Yes, Papa. 5 minutes coming. सबागी, ओ सबागी। टक्कर वाली छाजी अथव चाय त ठाया पई तव्हां लाइ। पुट अञा भई तैयार थी छा? अरे जल्दी कर, कॉलेज में देर थी वेंदई। अरे हाँ पप्पा 5 मिनट। हाँ वठो गरमा गरम चाय। वाह, छा त चाय है। वाह सबागी वाह, धन भाग मुंहिंजा अलाए कहिड़े जन्म जा पुञा आहिनि जो तोसां मूंखां मिलो थियो। हाणे छॾियो ये मश्का। निकी न संभरी कोन आई है छा? बस जाई सरला। ॾिसंदे ॾिसंदे निकी केॾी न वॾी थी वई। सच था चओ, ॿार कीअं माउ पीउ जे कुल्ले ताईं पहुची था वञनि ख़बर ई कान थी पवे। हाय पापा, हाय मम्मी। पापा, तव्हां मूंखे यादि कयो? हाँ पुट, तुंहिंजी पे ॻाल्हि कयो। वठ चांहि पी। न पापा न, चांहि त मां कॉलेज कैंटीन में ई वञी पीअंदसि। चङो, मां हलां थी, मूंखे देर थी थिए। बाय मम्मी। ॾिठई पंहिंजी लाडली धीअ जा नाज़ नखरा। भली करे, इहा ई त हिनजी उमिरि आहे नखरा करण जी। जे हिन उमिरि में न कंदी त कॾहिं कंदी? सरला, सरला तोखे ख़बर है कल निकीअ कॉलेज बंक करे आदिसर तलाउ ते वञी वेठी हुई। केॾी था जाच जूच कयो? अरे इहा ई त हिनजी उमिरि आहे। कॾहिं कॾहिं ग्रुप में सभु हलंदो आहे। हू साण अची मुंहिंजी बचड़ीअ खे वरितो अथव। तू समझी नथी, ज़मानो ॾाढो ख़राब आहे। ॿारनि खे काबूअ में रखणु तमामु ज़रूरी आहे। चङो चङो, कॉलेज मां अचे त समझायांसि थी। चङो ठीकु आहे, मां हाणे हलां थो। चङो थियो जो ॻाल्हि खे अध में ई कटियो मान। हिननि जी त आदत है हर नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि खे चिचड़ जियां चिंबड़ी पवंदा आहिनि। हल माई सरला लॻ कम ते। मुंहिंजी लगी गुरु सां प्रीत दुनिया छा जाने छा जाने छा जाने छा जाने।
छा ॼाणे मूंखे लॻियो मूंखे मिलियो है मन जो मीत दुनिया छा ॼाणे मूंखे मिलियो आ मन जो मीत दुनिया छा ॼाणे प्रीत गुरुअ सां अहिड़ी लॻाई प्रीत गुरुअ सां अहिड़ी लॻाई मूंखे बि पई ख़बर न काई यस चांदनी पिक्चर ॾिसी लंच करे ऐं पोइ रोज़ वांगुरु राति जो हॉलीडे रिसोर्ट में पार्टी कंदासीं ठीकु आहे बाय निकी तूं अॼु कॉलेज में एॾो झटि कीअं अची वई आहे अॼु बि कॉलेज बंदि कयो अथई मम्मी कॉलेज में उहे पढ़ाइनि किथे था कॉलेज त उहे ई घुमण फिरण ऐं मौज करण लाइ हूंदो आहे पर पुट बराबरि कुझु न मम्मी मूंखे वञणो आहे प्लीज़ मूंखे तयार थियण ॾे महिरबानी करे जिते बि वञी पणे जे मोटण खां अॻु अचिजे कावड़ कंदो वियो आहे पणे मम्मी पप्पा जी त आदत आहे नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते कावड़ झड़ जी पुट तूं पंहिंजी जाइ ते सही बि आहे इहो ठहे नथो त तूं रोज़ रोज़ घुमी फिरी ॿाहिरि मानी खाई अची लाॾ कोॾ जो मतिलबु इहो न आहे त तूं पंहिंजी मनमानी करी ओ मॉम चिल प्लीज़ थदी थी मां अकेली त न आहियां सॼो ग्रुप आहे रॉकी चांदनी सभु ऐं उन्हनि जा पेरेंट्स त उन्हनि खे नथा रोकनि पुट तूं सम्झी नथी अञा ॿार ऐं ॿार हर ॻाल्हि जी मर्यादा हूंदी आहे कंहिं बि शइ जी गण ठीक न आहे मम्मी तूं पंहिंजे ज़माने जी ॻाल्हियूं न कर हाणे ज़मानो बदिलजी वियो आहे ऐं उहे मूंखे ॾाढी देरि थी थिए प्लीज़ ऐं हा तूं पप्पा खे संभाले वठिजे प्लीज़ प्लीज़ लव यू मम्मा बाय छोरी सॼो ॾींहुं लव यू मम्मा चई पाण त भॼियो वञे पर मूंखे फासायो वञे पर इहा ॻाल्हि बि सही आहे जे हिन उमिरि में मौजूं न कंदी त कॾहिं कंदी शादीअ खां पोइ त घर ई संभालणो आहे भले पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ीअ सां जीए मुंहिंजे अखियुनि में तुंहिंजो ख्वाब आहे तुंहिंजी अखियुनि में मुंहिंजो ख्वाब आहे ऐं जॾहिं मुंहिंजूं अखियूं तुंहिंजी अखियुनि सां मिलंदियूं त हिकु नओं ख्वाब पैदा थींदो भैया अॼु झटि अची विया सभु ठीकु त आहे हाँ थोड़ी थोड़ी तबीयत ढीली पे लगी ग्राहकी भी घट हुई सोचम थोड़ो आराम करे वठा चङो कयव तव्हां वियो मां चांहि ठाहे थी अचां न न न चांहि न खपे चङो भला निकी किथे आहे निकी त चांदनीअ सां गॾु फिल्म ॾिसण वई आहे अॻोपो राति जी मानी खाई घर देर सां ईंदी सरला मूं तोखे अॻु बि केतिरा भेरा चयो आहे त निकीअ जो हीअं देर ताईं घर खां ॿाहिरि रहण मूंखे बिल्कुलु पसंदि आहे जॾहिं खां कॉलेज जॉइन कयो अथसि घर में पेर ई नथा टिकसि ॿार आहे जे दोस्तनि सां गॾु घुमी फिरी त का ख़राब ॻाल्हि न आहे तव्हां छॾियो आराम कयो हा हा तूं सच थी चई शायद मां ई कुछ वधीक सोचींदो आहियां जवान ॿार घर में हुजे त आज़ाद वीचार हुअण तमामु ज़रूरी आहे खैर हाणे मां पंहिंजी न्याणीअ खे टोक बिल्कुलु न कंदुसि शुक्र भगवान जो समझव त सही न त तव्हां पीउ धी जे चक्कर में रोज़ पई पीसजंदी बसि चङो तव्हां आराम कयो टाइम घणो थी वियो आहे मां इजो रोटी खणी थी अचां चङो भला ॿुध अरे ॿुध त सही निकीअ खे त फोन कंदी वञ किथे आहे हे भगवान वरी शुरू कयो ये ज़नाना रिंगराट तव्हांखे 100 दफ़ा समझायो आहे
पर जहिड़ो ऊंधे घड़े ते पाणी। चङो चङो तूं मानी खणी अच, मां जेसि ताईं भॼन थो वेही ॾिसां। मानी खाओ। अरे वाह, भिंडियुनि जी भाॼी। वाह भाई वाह, छा त भिंडियुनि जी भाॼी ठाही अथई। सरला, कहिड़नि लफ़्ज़नि में तुंहिंजी सारा कयां। हा वाह। हाणे छॾियो इहे मश्का, सालनि खां पई भिंडियूं ठाहियां, अॼु ताईं त कॾहिं कोन चयो अथव। अरे 10:30 थी विया आहिनि, निकीअ खे त फोन कर। हा, तव्हां ई खणी कयोसि न। हा। निकीअ जो फोन त बंदि पियो अचे। बैटरी ख़तम थी वई हूंदसि। यहाँ कुछ हेलो रॉकी पुट, मां निकीअ जी मम्मी पई ॻाल्हायां। उहा पार्टीअ में तव्हां सां गॾु आहे छा? आंटी पार्टी त 9 बजे ही पूरी थी वई है। असां सब घर भी पहुंची विया आहियूं ऐं निकी ऐं चांदनी असां गॾु ई निकी हुयूं। छा 9 बजे? पर निकी त अञा घर कोन मोटी है। किथे बिनी जो एक्सीडेंट त? न आंटी, अहिड़ो त मुमकिन ई न आहे। मां उन्हनि जे निकिरण खां 10 मिंट पोइ निकितो आहियां। अहिड़ो कुझु बि हुजे त ख़बर पइजी वञे। कुछ खबर पवई त फोन कजे, है ना? हाँ हाँ। पार्टी त 9 बजे ही पूरी थी वई है। त निकी ऐं चांदनी त ना आयूं ही काननि। मूंखे त ओनो थी वियो है। तू चिंता न कर, कुछ कोन थींदो। किथे अटकी पई हूंदी, अची वेंदी। ही तो रखिए। निकी ऐं चांदनी त रात जो 9 लगे ही पार्टीअ मां निकिरी वयूं आहिनि। ऐं हीअ रात जा 11 अची थिया आहिनि। केॾां वयूं हूंदियूं? तॾहिं त मां तोखे चवंदो हुअसि
त दीदर जो ख्याल रखण तमाम जरूरी है। पर तने तने तव्हां खे मुंहिंजी ॻाल्हियूं आसर कोटाड़ियूं लॻंदियूं हुयूं। ऐं तुंहिंजी दलीलुनि अॻियां मुंहिंजी हिक न हलंदी हुई। ही वक्त पाण में झगड़ो करण जो न आहे। निकी के गलत सोबत में अची को गलत कदम न खणी वे। मुंहिंजो त हियां ई खाली वियो आहे। तव्हां कुझु बि कयो पर मूंखे मुंहिंजी धीअ आणे ॾियो। मूंखे मुंहिंजी धीअ आणे ॾियो। छा कयां? हाँ, सरला मां पुलिस के तो फोन लगाया। मोट नंबर है। हेलो, आदिपुर पुलिस स्टेशन। हेलो जी, मां मिस्टर मुलानी तो ॻाल्हायां 3A आदिपुर मां। मूंखे एक रिपोर्ट लिखाइणी आहे। कंहिंजी रिपोर्ट? छाजी रिपोर्ट लिखाइणी आहे? मुंहिंजी धीअ निकी लापता आहे। सर प्लीज मुंहिंजी मदद कयो। असां ॾाढो टेंशन में आहियूं। अच्छा, उन लाइ त तव्हांखे तव्हांजी धीउ जी हिकु फोटो खणी करे पुलिस स्टेशन अचणो पवंदो। ठीकु आहे, चङो ॿुधायो त तव्हांजी धीउ कॾहिं खां लापता आहे? उमिरि केतिरी अथसि ऐं कंहिंसां गॾु केॾां वई हुई? निकी मुंहिंजी धीउ जो नालो आहे। उमिरि 20 साल अथसि। पंहिंजनि दोस्तनि सां गॾु अॼु शाम जो हॉलीडे विलेज वई हुई पार्टीअ ते। पर उतां 9 बजे निकिता आहिनि ऐं मुंहिंजी धीउ वापसि घर न पहुती आहे अञा ताईं। तव्हां महिरबानी कयो असांजे मथां, महिरबानी कयो। ठीकु आहे मिस्टर मुलानी, असां ॻोल्हा करण जी कोशिशि कयूं था पिया, पर तव्हां सुबुह जो उन फोटो खणी करे पुलिस स्टेशन अची वञो। उन में असांखे वधीक मदद मिलंदी। हा ठीकु आहे जी, वॾी महिरबानी तव्हांजी। छा थियो? छा चई? कोशिश कंदा, पर जेकी कुछ थींदो सुबुह जो ही थींदो। हे भगवान, ही अॼु तूं असांजी कहिड़ी परीक्षा वठी रहियो आहीं? ज़रूर कंहिं पाप जो बदिलो चुकाए रहिया आहियूं। हे भगवान, शल निकी ठीक हुजे। सरला निकीअ खे कुछ कोन थींदो। पर वक्त खिसकंदो पियो वञे। जवान छोकरी अञा घर कोन आई है। तव्हां कुछ कयो छो नथा? मां भी छा करियां?
सरला यारनि दोस्तनि मिटनि माइटनि सभिनी खे फोन करे छॾियो पर निकीअ जो को पतो कोन्हे। ख़बर नाहे असांजी न्याणी कहिड़े हाल में हूंदी। तव्हां कुझु बि कयो पर मूंखे मुंहिंजी धीअ आणे ॾियो, मूंखे मुंहिंजी धीअ आणे ॾियो। चलो बस तूं बस कर, मां ॾिसी थो अचां ॿाहिरि वञी, मां ई थो ॾिसी अचां। किथे निकी त कान्हे? इंस्पेक्टर साहिब तव्हां अचो अचो अंदर अचो। अचो इंस्पेक्टर साहब अचो। सरला मिस्टर मुलानी, रात तव्हां मूंखे फोन कयो हो? जी जी मूं ई फोन कयो हो। का ख़बर पई मुंहिंजी धीअ निकीअ जी? मिस्टर मुलानी, रामबाग हॉस्पिटल रोड ते हिकु छोकिरीअ जो लाश मिलियो आहे। लाश? लाश? ईअं कीअं थो थी सघे? मूंखे ॿुधाईंदे अफ़सोस थी रहियो आहे त हुन छोकिरीअ जी इज़त सां खिलवाड़ करे हुन जा टुकर टुकर करे लाश खे उते फिटी कयो वियो आहे। यानी मुंहिंजी धीअ निकी? न ईअं न हूंदो। मिस्टर मुलानी, तव्हां खां सवाइ ॿिए कंहिंजी कंप्लेन कोन्हे। डेड बॉडी सुञाणप में कोन थी अचे पई, इन करे कुझु चई नथो सघिजे पियो। तव्हांखे हुन जी शनाख्त जे लाइ रामबाग हॉस्पिटल अचणो पवंदो। मां हलां थो, तव्हां रामबाग हॉस्पिटल पहुचो। किथे माण्हू फटाका ॿारे ख़ुशियूं पिया मनाइनि, हिते असां हे भॻवान छा करे छॾियो। निकीअ जे मौत जी ज़िम्मेदार तूं आहीं। मूं तोखे केतिरा भेरा सम्झायो त निकीअ जो ख्याल रख, पर तो मुंहिंजी हिक न ॿुधी। तो निकीअ खे छुड़वाड़ी ॾेई छॾी हुई। नतीजतन मुंहिंजी धीअ ख़ुशि थी ॾिसणु चाहियो थे त हू पंहिंजूं सभु इच्छाऊं पूरियूं करे ऐं ख़ुशि रहे। छा पंहिंजी धीअ खे आज़ादी ॾियणु गुनाह आहे? हा औरत जात जो देर ताईं घर खां ॿाहिरि रहणु गुनाह आहे। तो निकीअ ते ज़ाब्तो न रखे, इन करे ई मुंहिंजी न्याणी। औरत जात जो घर खां ॿाहिरि निकिरणु गुनाह आहे, ॾोह आहे, ऐं मर्द जात जेके सॼी राति घर में ईंदा आहिनि उन्हनि जो को ॾोह कोन्हे? अड़े इहा सख़्ती उन्हनि लाइ छो कोन्हे? छा क़ाइदा कानून रुगो औरत जात जे लाइ, मर्द जात लाइ न? बस हाणे तूं माठ कर। छो माठ कयां मां? अॼु मर्द जात जे करे औरत जात जो खतरो वधी वियो आहे। मुंहिंजी बेॾोही न्याणीअ खे ख़तमु करे छॾियो। मां पुछां थी छा ॾोह मुंहिंजी न्याणीअ जो? इहो ई त उहा सिर्फ़ हिकु छोकिरी आहे। सरला
सरला हाणे इन्हनि ॻाल्हियुनि जो को मतलब न आहे। असांखे इहो मञिणो ई पवंदो त असांजी धीअ निकी मां कोर्ट वेंदसि, ॾोहिनि खे सज़ा ॾियारींदसि। मां नथी चाहियां त जेको मुंहिंजी न्याणीअ सां थियो वो ॿिए कंहिं बि न्याणीअ सां थिए। पर समाज में असांजी बदनामी थींदी। समाज त खोखली थी चुकी है। जे असां अॻिते न वधियूंसीं त हमेशह ज़ुल्म जो शिकार थींदियूंसीं। समाज में असांजी बदनामी थींदी। जे इन डप सां असां चुप रहियूंसीं, कंहिंखे त शुरूआत करणी ई पवंदी। समाज छा चवंदी? समाज में असांजो नालो ख़राब थींदो। इन डप खां मां चुप न वेंदसि। मम्मी 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 उठा निकी, छा थियो तोखे? निकी अच्छे से निकी छा थियो? निकी छा थियो पुटु? दीजिना मूंखे ॿुधाए छा थियो? निकी तूं ठीक त आहीं न? मम्मी पापा मुझे साइडी चांदनी। छा थियो चांदनीअ खे? मम्मी असां पार्टी त अची रहिया हुआसीं त असांखे कुछ गुंडनि चाकू ॾेखारे किडनैप करण जी कोशिश कयो। मां त जीअं तीअं पाण बचाए बची निकतमि, पर मुंहिंजी साइडी चांदनी उनखे हुन पकड़े वरितो। चांदनीअ सां अलाए छा थी रहियो हूंदो मम्मी। निकी पुट डप न कर। मां ऐं मम्मी आयूं न तोसां गॾु। पुटु तूं मूंसां गॾु पुलिस स्टेशन हल, पंहिंजो बयान ॾे, गुंडनि जी सुञाणप ॾेई उन्हनि खे गिरफ़्तार कराए हल। सरला निकी अहिड़ी हालत में न आहे जो हीअं न पुलिस स्टेशन हली सघे। बस नारी ज़ात हाणे चुप न रहंदी। ये ज़ुल्म न सहंदी। मर्द ज़ात जा ये करतूत बंद कराए कसूरवारनि खे सज़ा ज़रूर ॾियारींदी, ज़रूर। हाँ मम्मी हाँ, मां बिल्कुल ठीक आहियां ऐं मां हलंदसि। जेसि ताईं मां हुन ॾोहिनि खे सज़ा न ॾियारींदसि तेसि ताईं मां चुप न रहंदसि। मूंखे हिन समाज खे ॾेखारणो आहे कि नारी ज़ात अबला न पर सबला आहे। नारी ज़ात अबला न पर सबला आहे।